नाज़रीन असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा आहियूं त मधेजी वेझो ताजेदरो पुल ते मोहम्मद बख्श मंठार अबड़ो जी अॻुवाणी में ताजेदरो SHO अली रज़ा उजण ऐं पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ एहतजाज थियो आहे। मुज़ाहिरीन टायरनि खे बाहि ॾेई सखर लाड़काणू रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबु ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहिजी वयूं ऐं मुसाफ़िरनि खे सख़्त तकलीफ़ सां मुंहुं ॾिसणो पियो। होॾां मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि नज़ीर अबड़ो, साबिर अबड़ो ऐं ॿियनि हथियार बंदि थी राति असांजे घरनि मथां चढ़ाई करे असां मथां फायरिंग कई आहे, जंहिं ख़िलाफ़ असां बर वक़्तु हद जे ताजोदरो थाणे ते वाक़े जी FIR दाख़िल करण लाइ वियासीं त पुलिस FIR असांजी दाख़िल न कई। हिननि चयो त पुलिस असांजी मदद करण बजाए ॾुआरनि जी वंगार वेही रही आहे ऐं उन्हनि सां ॿिट बणियल आहे। हिननि SSP शिकारपुर IG सिंध खां मज़कूर करप्ट SHO ऐं पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ फौरी नोटिस वठी इंसाफ़ जी घुर कई। ॿिए पासे मधेजी थाणे जे वॾे मुंशी इल्ताफ़ शाह वाक़े वारे हंधि पहुची मुतासिरनि सां मुज़ाकिरात करे एहतजाज कुछ नहीं करे इन बारे में सूबेदार सां गॾु वेठो आहे, DSP सां गॾु वेठो आहे, रुस्तम जमादार पुलिस सां गॾु वेठा बच्चा ने असांखे राति बच्चा लाइ घरनि में असांजे बच्चनि में बच्चा लाइ असां नाजाइज़ी कई आहे। SP साहब चवंदा त असांखे शहर पते जॻह पुछे असां गिरफ़्तार करे असां छड़ी पायूं काला पारी माण्हू आहिनि, मिल्कियत वारा माण्हू आहिनि, असां नाजाइज़ी आहे नज़ीर अबड़ो जी नाजाइज़ी पुलिस जमादार पुलिस जमादार पुलिस अर्ज़दार आहियूं, बसि असांजो इंसाफ़ कयो वञे।